प्यारी आयल मिठी साध संगत जो ॾिस सदाई सुहावनी हूंदी आहे, पर अॼु असांखे सोमवार जो ॾींहुं पर संतन कृपा करके हिन नए हाल जो जय सखी बाबा सत्संग हाल में साईं जन पंहिंजा चरण पधारे करके जो उद्घाटन कयो आहे। सॼी संगत खे वाधायूं हुजनि। धन भागशाली आयो कल शाम खां वठी हिन महिल ताईं असां संतन जे दरबार में संतन जो प्रभु जो गुणानुवाद गाई करके पंहिंजे हृदय खे आनंदित कयो आहे। हाणे बाक़ी थोरो टाइम चोॾस जो जेको नेम आहे उहो कयूं। आशा दीवार जो बि नितनेम थी वञे। अॼु सोमवार जे ध्यान जो नितनेम थी वियो। सतगुरनि कृपा कई। सतनाम सत श्री अकाल। राम विसारे कहिड़े भरोसे ओ राम विसारे कहिड़े भरोसे तूं त अंदर न ॾिठा फोल जमंदे कनू पांच चोर लगा जै तेरी झुगी दिती नीरोल जैने तेरी झुगी रोली से न खड़सनी को दिखा शरण पाओ संतन जी शरण पाओ संतन जी जो बाकी बचत न रो श्री राम चार गाए हित हुत गा सुते गवाए जावा ओ चार गवाए हित हुत गाए फिर सुते गवाए जावा
दरबार हो सही पही जमार से काल खड़ा दरबार घड़ी पल राम सवार पल पल राम घड़ी पल राम सवार पल पल राम ओ सुनो मेरी देहिया सुनो मेरी देहिया घड़ी पल राम सवार पल पल हम कपटी बाबा तुम साधु हम चोरवा हम पूरा हम कपटी बाबा तुम साधु हम चोरवा तुम साधु ऐसी प्रीत गोविंद यूं लाट मुँह संग डोरवा ऐसी प्रीत गोविंद यूं लाट मुँह संग डोरवा ऐसी प्रीत गोविंद लाटू संग डोर घड़ी पल राम पल पल राम घड़ी पल राम पल पल राम ओ सुनो मेरी देहिया सुनो मेरी देहिया घड़ी पल राम पल पल ना किया ना कर सका ना करने जोग शरीरवा ओ ना किया ना किया ना कर सका ना करने जोग शरीरवा ओ ना किया ना कर सका ना करने जोग शरीरवा जो किया मेरे हर किया कहता दास कबीरवा जो किया जो किया मेरे हर किया कहता दास कबीरवा जो किया मेरे हर किया
सुख ॾियण वारी सुखमनी सतगुरनि जो हिन कलयुग जे जीवन जे लाइ सरल ज्ञान सुखमनी में सतगुरनि जो सुख जो साधन ई ज्ञान आहे, जेको सुखमनी जो क्रम हर पद हर 14 वार ते ॻायो वेंदो आहे। अॼु 83 पद आहे। साहब हिन पद में फरमाइनि था, कमानुख ते क्या होए आवे, कमानुख ते क्या होए आवे, जो तिस भावे सोई करावे, जो तिस भावे सोई करावे, इसके हाथ होए ता सब कुछ ले, 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 जो तिस भावे सोई करे, ओ जो तिस भावे सोई करे, अनजानत बिखिया में रचे, ओ अनजानत बिखिया में रचे, जे जानत अपने आप बचे, अपने आप बचे, हाँ अनजानत बिखिया में रचे, ये जानत अपने आप बचे, अनजानत श्री राम कहो मानुख ते क्या होए आवे, जो तिस भावे सोई करावे, जेकी प्रभु खे वणे थो जंहिंखों कराइणो ते दृष्टिकोण आहिनि, हिकु कर्म जो, हिकु उपासना जो, हिकु ज्ञान जो। कर्म जो दृष्टिकोण संतन जी दृष्टि में करण आहे, पर भक्ति मार्ग में उन्ही कर्म खे सॼियो वेंदो जेकी प्रभु कराए थो, और ज्ञान जी दृष्टि में पाण ई सभु करे रहियो आहे। ज्ञान जी दृष्टिकोण हमेशा अस्थाई टिकी न सघंदो। कलयुग जो वक़्तु आहे, ईअं अहंकार घणो आहे, तां वधी वेंदो। ब्रह्म ज्ञान खे हृदय में रखी करके असां भक्ति मार्ग खे हलायूं त बाणी में साहबन भी ज्ञानी भगत जी महिमा कई आहे। भाई भक्ति सां भगवान जी प्राप्ति त थींदी, पर उन भक्ति जो ज्ञान ई नाहे त उहा भक्ति कीअं बनदी। ज्ञान हृदय में धारण करके ॿाहिरों भक्ति मार्ग खे हलाए, जंहिंखे सरगुण उपासना में ही सॼो ॻणियो वेंदो। निर्गुण ज्ञान खे हृदय में रखी और शरीर सां सरगुण उपासना में बणियो रहे, उन वृत्ति में पाण खे बणाए रखे। त साहब ने भक्ति मार्ग जो आधार ते अधिक गुरु ग्रंथ साहिब जी वाणी चई आहे, को मानुख थे क्या होए आवे, जो तिस भावे। त जेकी जेकी उन परमात्मा लिखियो आहे उहो हिन खां कराए थो। जेकॾहिं यश लिखियो अथई, रामायण में आयल आहे, जनम मरण यश अपयश हानि लाभ विधाते। ये विधाता असांखे
बहितर थो प्रभु ॼाणे असां अॻे छा कर्म कयोसीं, बहितर थो प्रभु ॼाणे वरी हे छो जनम ॾिनो अथई, असांखे छा कराइणो अथसि, वरी अॻिते छा कराईंदो, प्रभु बहितर थो ॼाणे। श्री राम। इहो जवाबु कंहिं वटि बि कोन मिलंदो त मां अॻे छा कयो हो। असांजे सभु चाहींदे थी रहियो आहे या असां सभु पुण्य पाप चाहींदे करे रहिया आहियूं, न अनायास के ई थी थो वञे, पुण्य बि थी था वञनि, पाप बि थी था वञनि। जेकॾहिं यश लिखियो अथई त ओड़ा साधन बि ओड़ा जुटाए थो। शरीर बि साधन आहे, असांजो ख़्याल बि साधन आहे, बुद्धि बि साधन आहे, चित्त बि साधन आहे। हे संसार पदार्थ परमात्मा असांखे साधननि जे रूप में आहे, साधननि जे माध्यम सां असां बणाव बिगाड़ ॿई करे सघूं था। थी पए थो कहो मानुख थे क्या होए आवे, मानुख कुझु ईअं चई थो जे मां हे कयो, अहिड़ी साबूती श्री राम सिकंदर दुनिया में वॾे बादशाही ॾिनी। हुन चाहियो मां रोई ज़मीन खे फतेह कयां, पर दुनिया जा 104 मुल्क हुन फतेह कया। सिकंदर अज्ञानी न हुयो, ज्ञानी हुयो, फ़क़ीरनि जो तालिबु हो, पको फ़क़ीरनि जो तालिबु हो। हुनजे जवाब मिलण त इहो जवाब मिलंदो, मूंखे हिननि लीणनि खाधनि फ़क़ीरनि जी दुआ आहे जंहिंखां मूंखे बादशाही मिली आहे। श्री राम। और मरण वारो अहिड़ो संदेश दुनिया खे ॾेई वियो जेको दुनिया हर माण्हू सां गुज़रंदड़ आहे, पर गुज़रण खां पोइ बि असां भुलिया रहूं। हिन जो नालो ई माया आहे, जेको कंहिंजे न कंहिंजे माध्यम सां सुजागी अचे थी। संत वचननि जे द्वारा सुजाग कनि था, पर हुन ज़ाहिर प्रैक्टिकल रूप में जंहिंमहिल मुल्क जे पहुचण ताईं हुयो, अहिड़ी तकलीफ़ थी शरीर में जंहिंमें लुकमान ख़ुदि हकीमनि सां गॾु आहे। चयांसि मां घर त पहुचां, हेॾो सॼो हे फतेह करे आया आहियूं, धन संपत्ति, कंहिं कोई बीमारी हुजे त मां लाहे सघां, पर हिन महिल दम पूरा थिया पिया आहिनि। श्री राम। बसि पोइ चई हाणे मां मरां ई अथो त मुंहिंजा 2 हथ खफन खां ॿाहिरि कढी छॾियो। दुनिया खे ख़बर पए त रूज़ ज़मीन जे बादशाह जो जीतींदड़ सिकंदर बि हथे खाली हले वियो। राम। भाव थोड़े में असां चऊं साहबनि मथों सुखमणी जे ॿिए पद में चयो, इसके हाथ होए तां सभु कुझु ले, हिन जे हथ में त सभु कुझु पाए वठे जेकर संसार जो, पर न जो त सुभाणे सोई करे। हे संसार अणपूरो आहे, जेकी हिनखे प्राप्त थियणो आहे थी रहंदो, पूरो आख़िर परमात्मा आहे। हे अणपूरो थी आख़िर वञी पूरे में समाइबो, हे सभु जो सभु हिन जो पूरो न थी सघंदो। राम। पूरा प्रभा राधिया, पूरा जाका नाम, नानक पूरा पाइया, पूरे के गुणगान। इस्ते होए क्या होए आवे, जोत सुभाणे सोई करावे। माना जेतिरो थियो अथसि उहो प्रभु जे हुकुम सां थियो आहे। श्री राम। व्यवहारिक दृष्टि में, कर्म जी दृष्टि में असां पंहिंजे बचड़नि खे, पंहिंजे संगियुनि खे आरस छॾे करके उदम करके कर्म करण जे लाइ असां व्यवहारिक दृष्टि सां ॼाणायूं त बचड़ा असां हेॾी महिनतां करके अॼु हिन ते पहुतासीं। ईश्वर महिनत जो फल ॾींदो, दो राय नाहे। श्री राम। श्री राम। पर उन कर्म में वरी अहम न जुड़े, न हर एक जो भाग पंहिंजो पंहिंजो आहे। तो महिनत कई आहे, अॼु तूं धनवान थी, तुंहिंजे घर जेको जनम वठी आयो उन जेको पूरो भलो कयलो, तॾहिं तो धनी जे घर जनम वठी आयो आहे। उन सां ईअं न भेट त तूं ई मां वांगुरु ईअं कर्म कंदे तॾहिं मथे चढ़ंदे, न, उनजो सुख लिखियलु आहे। श्री राम। भगवान गीता में इहा सॼी ज्ञान जी शायदि ॾिनी आहे। शुभ कर्मनि सां उहो धनी जे घर जनम वरितईं, जेको योगी पुरुष आहे उहो योग करे करके वरी महान पुरुषनि जे संतनि जे घर जनम वरितईं। उन जी नंढड़े खां ई उहा तपस्या थियल आहे। उहो ज़रूरु इहे न आहे वॾनि जी कमाई खाई रहियो आहे, पर न हुनजी वॾी कमाई आहे जो हुन संत जे घर जनम वरितो आहे। श्री राम। त पर साधना में बणाए रखण जे लाइ भली ॻाल्हि आहे, पर पाण ॻाल्हि सां उन सां तोड़णो न आहे उनखे। श्री राम। त इहो आरस खे भञण जे लाइ उनखे कर्मिष्ट करणो, उदम कराइण, पर बाक़ी जंहिंखां जेकी परमात्मा खे कराइणो आहे संतनि वाणी में तॾहिं अहम न पैदा थिए त असां जंहिं पद ते पहुताऊं उन्हनि महान पुरुषनि जी इहा ई भाषा रही आहे भक्ति जी। हिन जे हथ में कुझु कोन्हे, जेकी प्रभु खे कराइणो आहे उहो कराए थो। इसके हाथ होए तां सभु कुझु ले, जोत सुभाणे सोई करे। अनजानत बिखिया महर अचे। अणॼाणाई में हे अज्ञानमय संसार आहे, अणॼाणाई में जीव अज्ञान में रची थो वञे, पर जे जानत
ओहो प्रभु कृपा करे विझे, संत जो संग मिलाए विझे और उतो विवेक उजागर थे मांखे छा करणो आहे छा न करणो आहे और पंहिंजो पाण ई जागी पवंदो। ओहो हे त मांखे न करणो जेकी मां कयो। जे जानत आप न आप बचे त पंहिंजो पाण पाण खे पाण बचाए वेंदो। जॾहिं पंहिंजो ज्ञान अची वियुसि, श्री राम हिते इन खे सिंधी में कहावत नमूने सां चयूं, भुली भाणा हिसाब न भुली, सभु बख़्शी ॾींदो। प्रभु वॾो दयालु आहे, प्रभु वॾो दयालु आहे, बेपरवाह बि आहे, दयालु बि आहे। रंक मां राजा बणाए अहिड़ो दयालु आहे पर बेपरवाह आहे जो राजा खे मां रंक बणाए छॾे। त असां उन जे डिॼण सां ॾहण सां गॾोगॾु उन जी दयालुता ते भाड़ियूं त परमात्मा हे जेका बाणी भक्तनि जी गुरू ग्रंथ साहिब में उचरियल आहे सभु अधिक शूद्र जातियुनि जा भगत थियानि त परमात्मा नीच में ऊच करे इहा उनजी दयालुता आहे। उनजे सिमरण में पिया अलाए छा दोष थियल आहे छा थियल हो, पर प्रभु जी शरणागति विया, प्रभु सभु बख़्शे करके उनजो नाम रोशन कराए छॾियो। श्री राम। अब मथों साहब चवनि था, भर में भूला दर्द सधावे, भर में भूला दर्द सधावे, चार कुंट फिर आवे, ओ नमक माए चार कुंट फिर आवे, कर कृपा अपनी भगति दे, हाँ कर कृपा अपनी भक्ति दे, नानक ते जन नाम मिले, ओ नानक ते जन नाम मिले, गुरु नानक ते जन नाम मिले, सुखमणि सुखमृत प्रणाम, हाँ सुखमणि सुखमृत प्रणाम, सुखमणि सुखमृत प्रणाम, भगत जना के मन विश्राम, भगत जना के मन विश्राम, सुखमणि वावा सुखमणि। श्री राम। भरम में भुली संस्कृत में हिन संसार जो नालो भव चयो अथऊं। श्री राम। भव में भरम पैदा थियो, भरमन में भव और संसार संसन में, संसार माना आर माना घर, संसन जो घर। श्री राम। हे कयां त हीअं थींदो, हे न कंदुमि त हीअं थींदो, इन में ई संसार हलंदो, इन उथान में ई हलंदो। भरम जागदुसि, हे कंदुमि त हीअं थी पवंदो, हे कंदुमि त हे फ़ाइदो थींदो, हे न कंदुमि त हे थींदो। इहो भरम ऐं संसो सॾियो वेंदो आहे। उहो हिंदी शब्द आहे, सिंधी शब्द आहे। श्री राम। भर में भूला, भुल में संसार ठहियो आहे, भुल में हली रहियो आहे और भुल में ई समाप्त थींदो। श्री राम। भर में भूला, दह दुस धावे ॾही ॾिसान में, और निमख माह चार कुंट फिर आवे, निमख में चारे कुंडा फिरी अचे थो, मन खे दौड़ाए थो हेॾे हेॾे हेॾे, हे कयां हे कयां, पर साहब चवनि था श्री राम श्री राम। पर जिन ते पंहिंजी कृपा करे विझे और भक्ति मिलाए विझे, माना पंहिंजो रस्तो जंहिं जीव खे मिली वञे, उहा भक्ति भक्तनि वटां मिलंदी, साईं जे प्यारनि वटां मिलंदी। जंहिं ते कृपा कंदो उनखे संत संग मिलाईंदो। वॾभागी साध संग प्राप्त तन भेट त दुर्मत खोई, संतनि जे भेटण सां खोटी मत नाश थींदी। तिनकी धूड़ नानक दास बांछे, जिन हर नाम हृदय परोई। मान चरणनि जी धूड़ मंगियां थो, जिन पंहिंजे हृदय में नाम खे पोए छॾियो आहे। त हिते साहिबनि चयो, कर कृपा जस अपनी भगत दे, नानक ते जन नाम मिले। नाम खे वठी करके प्रभु खे प्राप्त करणो। प्रभु असांजे हथ में
सदगुरु संत जेका बख़्शिश कंदा उहा नाम जे रूप में, जॾहिं व्यक्ति कृपा कनि था असां ते, उहा नाम जे रूप में असांजो मन नाम रूपी ॿेड़ी ते चढ़े, नाम ई ज्ञान आहे, उन ब्रह्म ज्ञान जी ॿेड़ी ते चढ़े, पोइ पातणी जो कमु आहे पार पवणो। असां बाबा नाम जी ॿेड़ी ते चढ़ंदासीं न त पातणी छा कंदो? श्री राम। नाम ते चढ़ी ही असां प्रभु सां मिलंदासीं। नाम जे सॾु करण सां जीअं पुत्र खे सॾु करे तो सॼे जो सॼो बाडी उनजी पूरी हली ईंदी छड़े सॾु करण सां। तीअं अनंत ब्रह्मानंद जो मालिक त पुत्र या ॿियो कोई बि शरीर एक देशी आहे, जेकॾहिं साम्हूं न आहे त उहो सॾु न ॿुधंदो, पर परमात्मा जेको आहे उहो सर्वदेशी आहे। श्री राम। जित किथ मौजूद आहे। हाथी राह कई, उहो फूल विझी करे चीखा कंदो आहे वीचारो हाथी, पर उहो फूल जे अटका सां उन जे वात मां थोरी राह निकिती, गढ़ ते चढ़ी परमात्मा उते पहुतो अची। श्री राम। नानक ते जन नाम मिले, नाम जे माध्यम सां ई प्रभु जी प्राप्ति आहे। तंहिं लाइ असांखे जाइज़ आहे उन नाम खे प्राप्ति जे लाइ अॼु जंहिं संतनि जी सतगुरुनि जी चोॾस मल्हाए रहिया आहियूं असां, उन्हनि महान पुरुषनि सतगुरुनि जी दृष्टि पई सचे साईं जी। अगरि असां शब्द में ॿुधी आयासीं सचा साईं आया हाजी खान ॻोठ में, आलम खान हाजी जतोइन जे ॻोठ खां 1 मील पंध ते आहे। सतगुरुनि जो भॼन हुयो, ॾाढा साईं वठी विया बाबा खे 9 साल जी उमिरि में। सतगुरुनि दृष्टि विधी, ॾाढे साईं चयो साईं हिननि खे पंहिंजी शरणागति रखो। चई हे हुयो त असांजो आहे बि असांजो, चङो हाणे असांजो थियो, पर हाणे थोरो गभरू थिए, शेवा करण जे लाइक़ु थिए त असां पाण हिन खे छिक कंदासीं। श्री राम। उहा दृष्टि पइजी वई, बसि उहा वैराग शुरू थी वियो। 2-4 दर्जा 4 दर्जा पढ़ाई कयूं, पर मन हमेशह रड़की साहिब ॾे। सतगुरुनि जी शरण आया, शेवा कयूं, अनंत कृपा थी गुरुनि जी, प्रभु सां जुड़िया। उन जी अॼु हे सॼी महिमा वर्तजी रही आहे। मुंहिंजा प्यारा, छॾणो कुझु कोन्हे, इन गिरस्त में रहणो आहे। सतगुरुनि जो सत्संग तव्हां सभु ॿुधी आया हो। अॼु असांखे वॾा भाग थिया जो हिन चोॾस ते असांखे साईं जो 14 कलाके जो प्रोग्राम मिलियो आहे। अनंत कृपा कई अथऊं। फोन ते वेनती करण ते पंहिंजी कृपालता बख़्शियूं। संत आया, असां संगत खे निहाल कयूं। सतगुरुनि जा वॾा आभारी रहंदासीं। सदाई वेनती रहंदी, जॾहिं बि भारत में अचनि, लखनऊ ते कृपा कनि पिया पंहिंजे घर में एतिरनि अखरनि सां। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय